नाज़रीन, हैदराबाद में एक हफ्तो अॻु हादसे में ज़ख्मी थियल कोटड़ी वासी नौजवान फौत थी वियो आहे। तफ़सील रहियो आहे सलीम मल्हा। जी सलीम, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, एक हफ्तो अॻु कार जे टक्कर में ज़ख्मी थियल जेको नौजवान आहे अस्पताल में फौत थी वियो आहे। वारसनि जो पुलिस ख़िलाफ़ एहतजाज थियो आहे। कोटड़ी वासी नौजवान शेर मोहम्मद हफ्तो अॻु हुसैनाबाद हैदराबाद वटि तेज़ रफ़्तार कार टक्कर हुयो। वारसनि मूजिबि नंढी उमिरि जे बासर नींगर जेको आहे छोकिरे खे जेको आहे मरणी कयो हुयो। मौके ते मौजूद माण्हुनि कार ऐं ड्राइवर खे पकड़े पुलिस हवाले कयो, पर पुलिस नींगर खे छॾे ॾिनो। कार जी जेका नंबर प्लेट आहे उहा हटाए थाणे खां परे बिहारी वई। हाणे फर्ज़ी जेको ड्राइवर आहे हुनखे पेश करे असुल जेको ड्राइवर आहे हुनखे बचाए पियो वञे, इहो वारसनि जो इल्ज़ाम आहे। वारसनि मूजिबि शेर मोहम्मद हिकु हफ़्तो अॻु जेको आहे ज़िंदगी जी जेका जंग आहे उहा विढ़ी ऐं जेको अॼु फौत थी वियो आहे। पुलिस जे हवाले सां हिननि जो चवणु आहे त वारसनि सां बिट बणियल आहिनि। फौती नौजवान जे लाइ हिननि जे वारसनि चवणु आहे त फौती जेको नौजवान आहे ग़रीब ऐं मिसकीन आहे। असुल जवाबदार खे पकड़े साणनि इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में हिननि पारां सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। जी सलीम, अवां जी महिरबानी।